12 सां 18 कलाक बिजली न थिए न आहे, पघर सां माण्हुनि जा आहिनि, ग़रीबनि जा, हारनि जा, नारनि जा, त को पखा पुराणा माण्हुनि वठी उहे हणाया आहिनि, या पींघा हणाया आहिनि किन वॾेरनि, पुराणा पींघा ग़रीब हारी हलाईंदा ऐं वॾेरो निंड कंदो। माफ़ कजो साईं, वॾेरो सुठो लफ़्ज़ आहे, ख़राबु न आहे। त अहिड़ी बिजली जी हालत आहे। अहिड़ा सब्जेक्ट जेके आहिनि फेडरल गवर्नमेंट खे उन्हनि खे मयार ॾियो, उन्हनि खे वठ कयो। हिते असां ते तव्हां तामिरा लॻा पिया हो, थोरी ॻाल्हि थी थिए बिजली बिजली दो ॾियण वारा उहे आहिनि, डिस्ट्रीब्यूशन बि उहे था कनि, असां नथा कयूं। ख़्याल हूंदे बि, ख़बर हूंदे बि तव्हां असांखे वठ था कयो, इहा सुठी ॻाल्हि न आहे। कोल बेस बिजली, हाणे इहो जॾहिं असां शुरू पिया कयूं त उन ते बि एतिराज़ु थियो त पोइ तव्हां छा ठाहींदव, न रोड ठाहे सघंदव, न बिल्डिंगूं ठाहे सघंदव, न कंहिंखे ग्रांट ॾेई सघंदव, ॿियो डेवलपमेंट न करे सघंदव जेकॾहिं इहो ठाहियो, ऐं पोइ बि कामयाबु थियल आहे न इहो कोल। मां अर्ज़ु कयां त मां हुन चीफ मिनिस्टर हुउसि, पर मां वरी बि वेरीफाई करण लाइ एक्सपर्ट्स घुराया, पाण वियुसि जर्मनी वियुसि ऐं ॿिनि टिनि ॿियनि अहम मुल्कनि में वियुसि जिते कोल बेस्ड, हा चाइना वियुसि, चाइना में ॿिनि टिनि जाइनि ते वियासीं, छा साहिबु इहो छा, हुते वञी ॾिठोसीं त हुननि वॾी तारीफ़ कई, कोल ते जेको बिजली ठहे थी 40%, किन मुल्कनि में 40% बिजली कोल ते आहे। ऐं इहो कोल बेस्ड, असां वटि पैसा बि घटि आहे, चयूं पैसा बि कोन्हनि त किथां, हे साईं जेको ॿ टे दफ़ा चयो PPP मोड, फस्ट टाइम असां उन ते कोशिशि कई, अचनि पिया हमारा खोड़े, पैसनि जो ॿुधी लवाए पिया वञनि, असांजो छा कयूं। उहो जेको कारखानो आहे ॾहरकी में फर्टिलाइज़र फैक्ट्री, उनजो मालिक मुंहिंजो वाक़ुफ़ु हो थोरो, ऐं मुंहिंजे दोस्तनि चयो त उन सां मिलियो, इहो चङो माण्हू आहे, ख़ैर जा कम बि कंदो आहे, ख़ैर जो कमु त न आहे, इहे सभिनी जे फ़ाइदे जो कमु आहे, न सिर्फ़ु सूबे जो कमु आहे, मुल्क जो कमु आहे, मुल्क फ़ाइदो वठंदो बिजली ते। कान्हे हुन ज़माने में बिजली तमामु घटि हुई, पोइ मां उन सां ॻाल्हायो, उन चयो असांखे मेजॉरिटी शेयर ॾियो त असां अचण लाइ तयारु आहियूं। नओं कमु आहे, इन में मेजॉरिटी त सिंध गवर्नमेंट जी हूंदी, बाक़ी तोखे 40% 45%, अंत में 49% हुननि खे ॾिनोसीं, 51%, हा बाक़ी मैनेजमेंट उन्हनि खे ॾिनी वई ऐं सुठी हलायूं, असांखे हुन मां वॾो फ़ाइदो थियो आहे। पर हाणे इहो सॼो पैसो वञे थो मरकज़ी जेको डिविज़बल पूल आहे हुन में, हाणे मां छा चवां, त उन ते हाली कोन थो चवां, हर भरू कंट्रोवर्सी थिए, ॾाढा मुड़ुस हेॾा बि कोन, तंहिंजे करे उन मां बि को इनकम काफ़ी थी थिए। मूंखे हिकिड़े दोस्त ॿुधायो त सही, पर हाणे मां आउट ऑफ टच आहियां, न होॾे वञा न अचां, बाक़ी फ़ाइदो इलाही थियो आहे हुन मां, असांखे फ़ाइदो थियो हूंदो थोरो घणो। हिते KE वारनि एग्रीमेंट पे कई उन जे सिलसिले में, त कराची इलेक्ट्रिक खे तव्हां ॾियो, हुन एग्रीमेंट थींदे थींदे शायदि न थी, पोइ मरकज़ी सरकार सां वञी कई अथऊं। हे जेको तव्हां बार बार तव्हां असांखे चयो जहिड़ा था कयो बाछा, बिजली फेडरल गवर्नमेंट सां आहे अञा ताईं, काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट जो सब्जेक्ट आहे, असांजो न आहे न को, असां विरायूं था, वेठा आहिनि सखर में धारा, हैदराबाद में धारा, ऐं कराची जो त बादशाह माशाल्लाह। तंहिंजे करे ये आप लड़े उनसे ना, आपके दोस्त बहुत हैं उधर, दो वज़रा मजबूत वज़रा हैं, कहें उनको कि वहाँ से कहें फेडरल गवर्नमेंट को कि ये बिजली आपके साथ है। चेयरमैन जो है काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट का, वो उसका चेयरमैन है,
यहाँ के चीफ मिनिस्टर साहब या सूबों के, वो मेंबर है। वाटर, पावर, ये दोनों सब्जेक्ट और भी सब्जेक्ट हैं जो कुछ रेलवेज, हेवी इंडस्ट्री जैसे पाकिस्तान स्टील था, चलाते वो हैं। पावर उन्हनि खे हलाइण जो। बाक़ी ॾिसो जेको वणनि सोॼनि ॾींदा आहिनि असांखे, हणी हणी बीहूं था, चई भई वेहूं था, हे वग़ैरह बीठा था, शायदि त इहे आहिनि टोला करे वञनि था त बाबा साहूं त हिते थियूं थियनि नी, हिते तव्हां वेठा हो चङा मुड़ुस, हिते वठ वठ आहे, ॿिए हंधि हूंदी पर अहिड़ी न आहे जहिड़ी असां वटि आहे। सॼा ॻोठ सुञण लॻी पिया, ॿाहिरि बि ॾिसो वञे हिते बि आहे, पर ॻोठनि जी हालति अहिड़ी आहे जो पुछो न।